त साईं मूंखे चवंदो हुयो त कमाल खान तो में सब्र न आहे। हाणे मां बि ॾिसां अदा साईं पंहिंजे सब्र जो दामन केतिरो संभाले थो रखे। बाबा साईं जेका हाणे बाहि ॿरण वारी आहे उन खां पोइ तव्हां छा था सोचो त वॾो रहिस चुप करे वेहंदो? कर मां बि इहो थो चाहियां त तव्हां अदा साईं खे होश मां कढो। अदा साईं होश मां निकिरी कंहिंजो न कंहिंजो खून करे विझे, पोइ वञी मिलंदो सांस चवंदो सांस जेको कमाल खान खे शैतान सॾण वारो ख़ुदि कीअं शैतान बणिजी वियो आहे। माशाअल्लाह, सुभान अल्लाह। मालिक साईं असांजी जोड़ी के सलामत रखे ऐं हर लालच ऐं लोभ खां बचाए रखे। असांजी बाक़ी जिंदगी कुर्ब ऐं प्यार में गुज़री वञे। गुरबत त गुरबत ई सही, पर असांजे विच में मालिक साईं कॾहिं बि नफ़रतूं पैदा न करे। बुख दुख में बि सब्र ऐं शुक्र जी तौफ़ीक़ ॾे। मालिक साईं तोखे एॾो कुझु ॾेई छॾे त बाक़ी जिंदगी सुठी गुज़रंदी। सौट कमाल खान ऐं असांजी जेका दुश्मनी आहे गफ़ार खान उन खां ॿाहिरि बीठल आहे। हाणे तूं ई ॿुधाए त ॿियो क़दम असांजो कहिड़ो? कमाल खान ऐं उनजे माण्हुनि खे निंढण को करे हितां भॼाइणो आहे। जीअं कमाल खान मुंहिंजे ख़िलाफ़ कूड़ियूं शायदियूं गॾु करे मूंखे ॻोठ ॾेखाली ॾियारी, ईअं ई उन सां ई हशर अहिड़ो करणो आहे जीअं कमाल खान जो घर खां ॿाहिरि निकिरणु उन जे लाइ असाब बणिजी वञे। सौट मां चाहियां थो त कमाल खान जे माण्हुनि जे सिरनि मथां अहिड़ा पादर वसायूं जे कमाल खान खे हिकु हिकु करे छॾे वञनि। ऐं हिकिड़े भाउ जी मोहबत पंहिंजे भाउ खे छिके करे उते बीहारे थी या न? हिन वक़्तु हू ॿाहिरि रहंदो, पर जॾहिं भाउ खे मुसीबत में ॾिसंदो त टपो ज़रूर ॾींदो। इन करे असांखे इहो ख़्यालु रखणो पवंदो जेकॾहिं असां गफ़ार खान खां लापरवाह रहियासीं असांखे को नुक़सान थी सघे थो। सौट छोरा ओ छोरा आइडिया काय छोरी यो करे जो कुल नहीं मैं छोरी आ। तू मुझी जीजा थोड़ी आई जो मां तो के जीजा या शानी बेगम चवंदुस। हाने तू भी मुझी छोरी बनजी वई आई। बात न हण यो बुधाई त काडे पे वनी? नंढी जीजा पठानी बेगम के नौकरानी जी जरूरत आ, उहा जांच कंदो तो वता। छा तू मुखे उते कम वठी दीने? छा तू हवेली में कम कंदी आ? हां छो न कंदम। जेका तोखे पगार मिलंदी उन मां तू मुके अध पगार दीनी आ। तू मुखा रिश्वत वठंदे? छा क्या सणा साईं, मुंजी मजबूरी आहे, मुके मोबाइल वठणी आ। जेकॾहिं मां तोखे मोबाइल वठी जा छा तू मुखे उते कम वठी दीने? जेकॾहिं मां तोखे वॾी जीजा वटि कम ते बीहारां त पोइ? न न मां उते कम कान कंदस। जेकॾहिं पठानी बेगम वटि कम मिली वञे न त पोइ मां कंदस। मां पठानी बेगम सां ॻाल्हाए वठां पोइ तोखे ॿुधाईंदुसि। कॾहिं ॿुधाईंदे? 4-5 ॾींहं लॻी वेंदा। न 4-5 ॾींहं छो, तू मुखे अॼु जो अॼु पुछा करे सुभाणे अची घर ॿुधाए वञ। जेकॾहिं मां तोखे सुभाणे अची ॿुधायां त तू मूंखे चांहि पीआरींदी? हा चांहि बि पीआरींदस। त पोइ संगत बि रखंदी न? हल छोरा मां तोसां संगत रखंदस। त पोइ इंतज़ार कजांइ, मां सुभाणे ईंदमि। दादी तू राणी के खोले ताईं इहो सोचो अथई जॾहिं निंड मां उथंदो त असां कहिड़ो असर कंदो? मालिक साईं भलाई कंदो। बचड़ो ज़ंजीरुनि में कैद आहे, पर तोखे कहिड़ी ख़बर त हिन दिल मथां छा थी गुज़रे। मां आहियां, मूंखे ख़बर आहे। हा खेरी ॾाढो दुख थींदो आहे, पर छा कजे, मजबूरी आहे, ॿधणो थो पए। जेकॾहिं नथा ॿधूं त पोइ अलाए काॾे गुम थी थो वञे। ॿाहिरि दर खे तालो लॻल आहे। दर खे तालो हणी पोइ त राणे खे खोलियो आहे मूं। चाची जेकॾहिं राणो सुजाग थियो ऐं होश विझाए त पोइ इहो सोचो त असां काॾे वेंदासीं? असां सभु कमरे में गिड़ी दर ॾेई वेही रहंदासीं। तू ख़बरुनि खे छॾ, मानी खणी राणे जे भर में रख, सुजाग थिए त मानी खाए, न त पोइ असां मां केरु हुनखे मानी खणी ॾींदो। चाची वारो कर, पहिरियां इहो कमु लाहे छॾ। तव्हां ॿिन्ही जो साह न वञे, मां ॼाणा राणो ॼाणे, मूंखे भले मारे बि छॾे, तव्हां न अचिजो मुंहिंजे विच में।
तोखे मौत तो खणे चाची। मूंखे पूरी पक आहे मुंहिंजो पुटु आहे मूंखे तकलीफ़ कोन ॾींदो। खेरी तूं इहो न सोच राणे जो दिमाग़ हिन महिल कमु किथे थो करे जो हुनखे ख़बर पवंदी त हीअ मुंहिंजी माउ आहे। मुंहिंजी हिफ़ाज़त मालिक सां ई कंदो बाक़ी मां हाणे राणे खां घणो परे न छोड़ी जा अचां थी अचां। सच में माई जो दिमाग़ फिरियल आहे अले छा आहे। छा आहे? हिते ओसे पासे में का मुर्शिद जी दरगाह वेझो आहे छो? उते मुंहिंजो फ़कीर ज़ियारत कंदो। फ़कीर किथे आहे फ़कीर? जॾहिं तुंहिंजो गाटो भञींदो न त पोइ तोखे ॻाल्हि सम्झ में ईंदी। अॼु कमु लाहियां सुभाणे तोखे दरगाह ते वठी हलंदसि। अॼु ई हलंदासीं शाम जो तूं घर जा कम लाहे वठ। हाज़िर मुंहिंजी अम्मा मां कमु लाहे थी वठां। तूं पंहिंजे फ़कीर खे हार सिंगार कराए सुरमो पाराए तैयार करे वठ। फ़कीर चिड़ंदो गाटो भञींदई अकुल सां ॻाल्हाए छोरी। अचो मां बि तोसां दुख सुख में ॿधल आहियां पर घर उहो हलंदो आहे जिते ज़ाल मुड़ुस हिक ॿिए जे चए में हूंदा आहिनि। बाक़ी हर वक़्तु मुड़ुस ज़ाल खे नज़र अंदाज़ कंदो रहंदो त पोइ उहो घर बि न हलंदो। मरियम मां सभु ॾिंगायूं छॾे ॾिनियूं आहिनि। जेकॾहिं मां इहे ॾिंगायूं न छॾियां त कॾहिं बि शादी न कयां। शादी खां पहिरियां मां अदा जे खून जो पलांद कयां पर इहो फ़ैसिलो बि मूं रब ते छॾे ॾिनो आहे। उहो ज़ालिमनि खां पाणे हिसाब वठंदो। हाणे तव्हांजी ज़िंदगीअ जी शुरूआत नए सिर थी आहे पुट ऐं मूंखे पूरी पक आहे तव्हां जेको बि कमु कंदव हिक ॿिए जे सलाह सां कंदव जंहिंमें के बि इख़्तिलाफ़ पैदा कोन थींदा ऐं तव्हांजी ज़िंदगी तमामु सुकून सां गुज़रंदी। मामा तव्हां सिर्फ़ु पंहिंजी इन चेरी छोकिरी खे सम्झाए छॾिजो त मूंखे हद खां वधीक तंग न करे। जेकॾहिं तंग कई न त हिनखे त मां कुझु बि चई कोन सघंदुसि पर सन्यासी फ़क़ीरनि सां गॾिजी लाहौतला मकान हलियो वेंदुसि। पोइ त तोखे नीयर हणी घर में ॿधणो पवंदो। जॾहिं आचर पंहिंजी ते ईंदो आहे न त पोइ हुनखे नैयर बि रोके कोन सघंदा। इन करे जेकॾहिं आचर खे रोके सघंदो न त उहो हूंदो तुंहिंजो कुर्ब जंहिंमें आचर क़ैद थी सॼी ज़िंदगी तुंहिंजी नौकरी कंदो रहंदो।